अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पाप नगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा रोशन वॾेरे बालाज खान खे छॾे ॾींदो, छा मनठार हाणे वॾेरे बालाज खान जो साथ ॾींदो, छा कमीनो वॾेरो बालाज खान हाणे राबेल खे अगवा करे सघंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं वक़्तु पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोली तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप नगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार ऐं रोशन पाण में ॻाल्हियूं कंदा ऐं हो चवंदा त जेको आहे सो मल्हार आहे जेको आहे थोरी थोरी जेको आहे वॾेरे बालाज खान ते राज़ ॾेखारींदो। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रोशन तमामु घणे वॾेरे बालाज खान जे मथां गुस्से में हो हूंदो ऐं हो चवंदो त वॾेरो बालाज खान वॾो कमीनो शख़्स आहे, हो ज़रूरु जेको आहे सो राबेल खे अगवा कंदो ऐं असां ॻोठ वारनि खे ज़रूरु जेको आहे सो नुक़सानु पहुचाईंदो। जीअं त गुज़िरियल किस्तनि में असां तव्हांखे ॿुधायो, हाणे तव्हां ईंदड़ एपिसोड में ॾिसंदव त वॾेरो बालाज खान कमीनो अहिड़ो त शख़्स आहे त राबेल खे ज़रूरु अगवा कंदो ऐं हो खणी वेंदो होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे मनठार बि जेको आहे सो वॾेरे बालाज खान जो साथ ॾींदो ऐं उन्हनि सां गॾिजी वञी जेको आहे सो वॾेरे बालाज खान सां गॾिजी वञी मल्हार खे जेको आहे सो पुलिस सां जेको आहे सो अगवा कराईंदो ऐं पुलिस खां जेको आहे सो वॾेरो बालाज खान कमीनो शख़्स मल्हार ग़रीब खे जेको आहे सो अगवा कराए इलाइक़नि में विझराए ऐं होॾां जेको आहे सो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान राबेल जे घर वेंदो ऐं हुन वीचारी खे जेको आहे सो ज़ोरी खणी वेंदो हुनजी शादी में। जेको आहे हुनजी शादी हूंदी त हुनजी शादी में उते वञी फ़ैको कंदो ऐं ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे। छा शेर दिल ऐं रोशन ऐं गुलाब वारा जेको आहे सो सभु गॾिजी करे वॾेरे बालाज खान जो हो कमु जेको आहे सो ख़ात्मो तमामु जल्द कंदा या वॾेरो बालाज खान उन्हनि जो ख़ात्मो करे छॾींदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। हिन सॼी जेको आहे सो जेको आहे सॼी डिटेल बाबति अव्हांजो छा राय पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।